FFC इंतजामिया पारां हर साल जियां हिन साल बि ग़रीब बेवा औरतुनि जी न्याणियुनि खे ॾाज ॾियण जो सिलसिलो जारी। तफ़सीलनि मूजिबि घोटकी ज़िले जे सनती इदारे FFC भाण बरसात मुतासिरीन खे रिलीफ फ्राहम करण सां गॾोगॾु हर साल जियां हिन साल बि ग़रीब बेवा औरतुनि जी न्याणियुनि जी शादी जे हवाले सां ॾाज ॾियण जो सिलसिलो बि बदस्तूर जारी आहे। उन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं FFC इंतजामिया पारां क़ाइमु कयल सोना पब्लिक स्कूल मीरपुर माथेलो में हिकु सादी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें न्याणियुनि खे ॾाज ॾिनो वियो। उन मौक़े ते न्याणियुनि जी अमड़ियुनि शुमाइला ऐं आमना भयो जो चवणु हो त हू FFC इंतजामिया जे अहिड़े अमल जी साराह कंदे दिलि सां शुक्रियो अदा कनि था। उन मौक़े ते FFC इंतजामिया जे ब्रिगेडियर रिटायर्ड मोहम्मद सलीम चीमा, CSR हेड मेजर महमूद, पब्लिक रिलेशन ऑफिसर अमानुल्लाह शर ऐं अहमद अली सुमरो जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चवणु हो त हू FFC इंतजामिया जी हिदायतुनि ते हर साल बेवा ऐं ग़रीब औरतुनि जी न्याणियुनि जी शादी जे हवाले सां ॾाज ॾींदा रहिया आहिनि। हर साल जियां हिन साल बि ॾाज ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, छो त इंसान ज़ात जी ख़िदमत करण बि हिकु अफ़ज़ल अमल आहे ऐं सदक़ाए जारिया बि आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।